कराची में ख़बर शामिल कयूं। 100 यूनिट बिजली इस्तेमाल कंदड़ सार्फिन के मुफ्त में बिजली ॾिनी वेंदी। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे। इजलास में सूबाई वज़ीर नासिर शाह, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह ऐं ॿिया बि शरीक थिया। सिंध में 5 लख खां वधीक घर अहिड़ा आहिनि जेके ग्रिड स्टेशन खां परे हुजण करे बिजली खां महरूम आहिनि। वॾे वज़ीर पारां चयो वियो। सैयद मुराद अली शाह इहो बि चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत आहे त 5 लख बिजली खां महरूम घरनि खे बिजली फ़राहम कई वञे। मुराद अली शाह इहो बि चयो त 2 लख सोलर पैनल्स विराइण वारे मनसूबे ते कमु थी रहियो आहे। 5 अरब रुपयनि जा फंड्स सोलराइज़ेशन जे लाइ मुख़्तस आहिनि। के इलेक्ट्रिक जा 4,41,483 घर 50 यूनिट बिजली इस्तेमालु कंदा आहिनि। नासिर शाह ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो। सेप्को जे 50 यूनिट बिजली इस्तेमालु कंदड़ घरनि जो अघु 1,25,500 आहे। नासिर हुसैन शाह पारां ॿुधायो वियो। नासिर हुसैन शाह ब्रीफिंग ॾींदे चयो त हेस्को जी 50 यूनिट बिजली वारा कुल घर 2,29,338 आहिनि। हिकु सोलर होम सिस्टम जी क़ीमत तक़रीबन 20,000 थिए थी। सैयद नासिर हुसैन शाह पारां ॿुधायो वियो। नासिर शाह चयो त सोलर होम सिस्टम 100 वाट जो पैनल, 3 बल्ब, 35 वाट जो पखो ऐं 6 कलाक बैटरी बैकअप ॾींदो आहे। इन जा अपडेट्स मालूम था कयूं। लाइन ते मौजूदु आहे कराची मां दोदो चांडियो। जी दोदो चांडियो, छा तफ़सील आहिनि? जी हिते सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में तवानाई के हवाले से हिकिड़ो अहम इजलास थियो आहे। इजलास में तवानाई जा सूबाई वज़ीर समेत लाॻापियल जेके अमलदार आहिनि उहे शरीक थिया आहिनि। हिन इजलास जे अंदरि फ़ैसिलो कयो आहे त 5 लख खां वधीक जेके आहिनि घर अहिड़ा आहिनि जेके ग्रिड खां दूर आहिनि, जिन बिजली पहुची नथी सघे। जो कि इजलास में ॿुधायो वियो, जंहिंमें चयो बिलावल भुट्टे जो हुकुम आहे। पार्टी चेयरमैन सिंध जे वॾे वज़ीर चयो त 5 लख जेके बिजली खां परे घर जेके आहिनि उन्हनि खे सोलर प्लेटूं जेके आहिनि उहे तक़सीम करे ॾिनियूं वञनि। तवानाई वज़ीर नासिर शाह इन सिलसिले में ब्रीफिंग ॾिनी। हुनजो चवणु त वॾे वज़ीर खे चयो त उनजी मंज़ूरी ॾिनी वञे। 5 अरब रुपया जेके आहिनि उहे फंड सोलराइज़ेशन लाइ रखिया वञनि। सोलराइज़ेशन जो जेको नओं मनसूबो आहे उहो वॾे वज़ीर चयो त असां जल्द में जल्द शुरू कंदासीं ऐं उन सिलसिले में जेका उनजी जेका तफ़सीली आहे मनसूबाबंदी उन ते डिस्कस कयो वियो। उन खां सवाइ के इलेक्ट्रिक जा जेके मुख़्तलिफ़ 50 यूनिट्स वारा घर आहिनि उन्हनि जे हवाले सां तय कयो वियो त उन्हनि में उन्हनि खे फ्री यूनिट जेके आहिनि उहे पिणु ॾिना वञनि। इन ते बि जेके अंदरि डिस्कस कयो वियो। उन खां सवाइ 8 लख अहिड़ा घर आहिनि जिते जेको आहे बिजली जेको आहे इस्तेमालु नथी थिए या जेको यूनिट घटि आहिनि उनजे हवाले सां बि डिस्कस कयो वियो। केतिरी देरि उहो बैटरी चार्ज थी सघे थी बल्बनि जे हवाले सां। त इंतिहाई अहम इजलास हो जेको अॼु हिते सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत ते थियो आहे। जी ठीकु आहे। अपडेट करण लाइ महिरबानी मां जी। नाज़रीन, दोदो चांडियो अपडेट कयो आहे इजलास जे हवाले सां।